सेई सखर डी जॾहिं सजण सफ़र हलिया रुआ रहन सुपरी आयल करियां कीअं मूंखे चाढ़े चीअं वियो वणझारो ओहिरे। अस्सलाम वालेकुम। वाहूं ते हवाउनि जे सदा मलूक सफ़र में आवाज़ मुसाफ़िर जे मुंहुं मुसाफ़िर जो ई मुसाफ़िर आवाज़ जंहिंजे माॻ जा पट वसाए चुको उन्हनि मिड़नी ॿुधंदड़ महिरबाननि जी ख़िदमत में प्रोग्राम आईना ऐं अक्स साण करे अवां जो मेज़बान बशीर उठे जो दुआ आहे त अमीं जिते बि हुजो सुखिया हुजो। सही मुंहिंजा अंदर जे अहसासनि जी उपटार पिरिन जी यादि में जॾहिं बि पलटी आहे त ज़िंदगी जा गस ऐं रस अञा बि अनोखे अंदाज़ जा मालिक बणिजी विया आहिनि। प्रोग्राम आईना ऐं अक्स जे लाइ ॻोठ ओकराड़े थर खां मोहम्मद सुलेमान मेहरान पुट जो लिखियलु अदबी ख़त। उतर सेघूं कढियूं डूंगर डमरिया हियूं फतके मच्छीअ जीअं जीअं साजन संभरिया। साजन जो संभरण के अलमीअ खां घटि बि न आहे हूंदो, पर अलाए छो जीवन झोल जे हिन अड़ागे सफ़र में साजन जा सूर रूह जे खूह में लियो पाए अखियुनि में लालाण अर्पे वेंदा आहिनि। महबूब जा दाउनि जो कसम जॾहिं वाहूंदे जी हवा तुंहिंजो माखी लार जहिड़ो मिठो आवाज़ खणी राति जे सनाटे में असांजे सुंदर समातुनि ताईं पहुचंदी आहे त अदा बशीर सूर वरी बि सरजी पवंदा आहिनि। नई कुंवार जा सिंगारियल तुंहिंजो प्रोग्राम आईना ऐं अक्स सिंधु जे छोलनि जियां छुलंदे मन उन्हाइनि में लही वेंदो आहे ऐं सिक जो समुंड मन जे मोती खे मयारो ॾींदे चवंदो आहे त किथे थियो मिहार किथे थो घंड गुड़े किथे दुही दोस्त जी किथे परियूं पार जंहिंमूं सभु ॼमार जर में झोतूं ॾिनियूं। तार घिड़ी पार पवण सां मिहार त मिली वेंदो आहे पर उन खां अॻु निंड नेणनि खां परे हली वेंदी आहे। होश जा तितर पाण मुरादो उॾरी वेंदा आहिनि। दिलि जी धरती थर जे उञायल मोर जियां तड़पंदी रहंदी आहे। आऊं ओरिएं पार परे पार पिरीं थिया बख़्त अली बिरह जी तिख वहे थी तार लहरुनि जे लाचार पसण खां परे कयो। हींअरो उठे वॻ जियां अॼु बि सार जी तार ते ताड़े जियां तंवारींदे वसकारे जे वसन जा वस कंदो आहे। तोखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हर साल जियां हेल बि पेरूं पचण जो ॿुधी वहनि जा वलर शाम जे पहर भिटुनि जी भर वठी सोन जे फुलनि सां सिंगारियल खबड़ जे लामुनि ते ख़ुशियुनि जा सहरा ॻाईंदे रिहाण रचाईंदा आहिनि त वरी कंडिन जो सिंगर बि वाहूंदे जे तेज़ हवा सां गॾु टारियुनि सां लाऊं लहंदे नज़र ईंदो आहे। फोगन जी फुलवाड़ी जो कसम त ॾियारियुनि में बीठल पेरूं बि उन ई आस में आहिनि त हू हिकु ॾींहुं कुंवारनि हथनि सां चूंडिजी प्यार जे प्यास उझाइण ख़ातिर महबूब ॾे मयार करे मोकिलिया वेंदा। कॾहिं तुंहिंजे वारनि संधी राति थींदी कॾहिं मुहब मिलंदे मुलाक़ात थींदी। हिकु ॾींहुं टाक मंझंद जो निम हेठां सुते चिठी जा 4 अखर लिखी उमाणण जो सोचमि। उहो बि सोचमि त अॻे नामलूम माॻ थर खां जेको साथी ख़त लिखी अखरनि जे आख़िरे मां लफ़्ज़नि जा तितर तेज़ उॾारींदो हो सो अलाए छो हाणे अनाज जे घोड़े ते सवार थी मूं जहिड़ो न को जेॾो वारी मंज़िल ॾांहुं हलियो वियो। वापसि वरंदो भलाए न उहो त हुनखे ई पतो हूंदो। बाक़ी ॿिया सभु दोस्त ख़ासि करे अलाह जुड़ियो कल्होड़ो ऐं तन्हा यासीन पालारी ऐं ॿिया सभु जा सभु दोस्त पंहिंजी सिटा खे सहड़ींदा अचनि। बहरहाल रही हयाती त इहे वाहूंदा बि वरंदा लुकूं बि लॻंदियूं पेरूं बि पचंदा इनशाला गॾिजी चूंडींदासीं। आओ ओराहूं सुपरी परे वञ म पीर मोट मरदस छपरे तूं जिया पो जी हो तुम छॾिजे ही पुनूं प्यादी पंध में। ऐं उहो ई साॻियूं थर भिटुनि में रहिजी वियल मोहम्मद सुलेमान मेहरान पोटो। हाय वसांजो पागल मनड़ो हाय वसांजो रोगी मनड़ो बाचोड़न में